ख़बर शामिल कयूं पिया मलीर खां। सिंध के तालीम खाते जो एक नओं कमाल सामूं अची वियो। डिस्ट्रिक्ट मलीर यूसी चंडपारो में कायम गवर्नमेंट बॉयज़ सेकेंडरी स्कूल गगर फाटक के अपग्रेड करे हायर सेकेंडरी स्कूल जो बुनियाद 2004 में रखियो वियो। हायर सेकेंडरी स्कूल 24 कमरन ते बदल बिल्डिंग जो बुनियाद रखियो वियो। करोड़ों रुपयन की लागत खर्च कई वही, पर 18 साल गुजरण बावजूद स्कूल जो कम अज ॾींहं ताईं मुकम्मल न थी सघियो। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर वर्क्स डिपार्टमेंट ऐं ठेकेदार हिन वक्त ताईं गायब थी विया आहिनि, जंहिंजो अज ॾींहं ताईं ॾस पतो न पइजी सघियो आहे। इलाइक़े वासियुनि तोड़े शागिर्दनि पारां केतिरा ई एहतजाज कया विया, उन जे बावजूद भी स्कूल जी बिल्डिंग जो कम शुरू न थी सघियो। इलाइक़े के सियासी ऐं समाजी अॻुवाननि एडवोकेट फ़कीर अब्दुल कादिर शर, एडवोकेट रज़ा अली संधीलो, एडवोकेट रुस्तम मीरानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत जी अदम दिलचस्पी लापरवाही सबब गगर फाटक वारो हायर सेकेंडरी स्कूल रोलने जो शिकार आहे। स्कूल की चार दीवारी ऐं पुरानी बिल्डिंग मुकम्मल तौर ते तबाह ऐं बर्बाद थी वई आहे, जंहिंमें पिण फर्नीचर, पानी, स्टाफ समेत तालीम जूं बुनियादी ज़रूरतूं अणपूरियूं आहिनि। उन स्कूल के अपग्रेड करे सेकेंडरी में हायर सेकेंडरी कागजन में तो कयो वियो, पर वो सिर्फ करोड़ रुपया हड़प करण लाइ ड्रामो कयो वियो। असीं मुतालबो कयूं था त फौरी तौर ते स्कूल की बिल्डिंग जो कम मुकम्मल करे इलाइक़े के समें शागिर्दनि ऐं शागिर्दनि खे तालीम के ज़ेवर सां नवाज़ियो वञे। ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो। रिपोर्ट कर रहा मुश्ताक।